अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह। लक़द जाअत रुसुलु रब्बिना बिलहक़्क़। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व नबिय्यिना व शफ़ीअ ज़ुनूबिना व तबीब क़ुलूबिना हबीबिना व हबीब इलाहिल आलमीन मौलाना व मौला सक़लैन जद्दिल हसनैन अबिल क़ासिम मुहम्मद व अला अहलि बैतिहिल अत्यबीनिल अतहरीन वल्लअनतु दाइमतु अला अअदाइहिम अजमईन मिनल आन इला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बअद फ़क़द क़ाल सय्यदुना व मौलाना सय्यदुस साजिदीन ज़ैनुल आबिदीन अली इब्नुल हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम। अना इब्नु मन ज़रब ख़रातीमल ख़ल्क़ हत्ता क़ालू ला इलाहा इल्लल्लाह। अना इब्नु सालिहिल मुअमिनीन। अना इब्नु ताजिल बुक्काईन। सलवात पढ़ो बुलंद आवाज़ संगत। अज़ीज़ान मोहतरम, लाइक एहतराम अहल जवाबदार मालिक कायनात सभिनी जी इबादत के पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। बानियान मजलिस जी कयल हिन ज़हमत के रब्बुल आलमीन पंहिंजी बारगाह रुबूबियत में अहसन अंदाज़ सां क़बूल फरमाए ऐं हिन प्रोग्राम के बानियान जे लाइ तहां असां सभिनी जे लाइ सवाब ऐं अजर अज़ीम जो ज़रियो बणाए। कायनात जे अंदर कौमुन जी रहबरियत कंदड़ इंसान कॾहिं बि हिक रविश ते न हलंदा आहिनि। ईअं न आहे त जेकॾहिं मूंखे क़ौम खे नजात ॾियारणी आहे त मां सॼो ॾींहुं तलवार खणी ग्राउंड में बीठो हुजां। ईअं बि न आहे त अगरि कंहिं क़ौम खे कामयाबीअ जे किनारे ते पुॼाइणो आहे त मूंखे सदाईं रुगो सुलह ऐं कलम ई हथ में हुजणु घुरिजे। इहा रविश न क़ुरान जी आहे, न पैगंबर अकरम जी आहे, न अहल बैत अलैहिमुस्सलाम जी आहे, न अकुलमंदनि जी आहे, न वरी कायनात में क़ौमुनि खे नजात ॾींदड़ को रहबरनि जी ई अहिड़ी सुन्नत आहे। मुक़दमाती तौर ते 5-4 मिनट जी गुफ्तगू तवज्जो कयो त मां अॻिते थो हलां। कायनात में इलाही रहबर खुदाई नुमाइंदा अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल हस्तियूं उन्हनि जो फ़क़त ऐं फ़क़त मक़सद हिकिड़ो हूंदो आहे त जेको मक़सद अल्लाह ॾांहुं खणी आया आहियूं उन मक़सद खे कमाल ते पहुचायूं। जे तलवार सां तो पहुचे त विढ़ण खां न मुड़ंदासीं, जे ख़ामोशीअ सां तो पहुचे त 25 साल मदीने जा दर्द सही वेंदासीं, ऐं जे कलम जी नोक सां तो पहुचे त लिखत अहिड़ी करे वेंदासीं जो मुनाफ़िक़त जो चेहरो खोले वेंदासीं। इन करे मकतब खुदा में होड, ज़िद, अनानियत, हिक ॻाल्हि ते ॻंढ ॾेई बिहण, इहा असांजे सरदारनि जी सीरत ई कोन्हे। जेकॾहिं तव्हां इन नज़रिए खे क़बूल न कंदव त इमामत जी सीरत खे हल न करे सघंदव। अमीरुल मोमिनीन जहिड़ी हस्ती जेका कुव्वत यदुल्लाही बाज़ूअ जे ताक़त थे अकेले सिर वते पियो खैबर जा किला पटींदो, उहो ई अली हो जंहिंजो मदीने में घर साड़ियो थो वञे पर मुंहिंजो इमाम तलवार जे मुठे में हथ नथो विझे। इन्हे अली जो फर्जंदा हुसैन इब्न अली जेको 72 ॼणा वठी क़यामत ताईं यज़ीदियत जो मोह कारो करे थो वञे।
इन्हे अली जो फर्जंदा हसन इब्न अली जेको कलम जी नोक सां सुलह जा कुछ जुमला लिखी कायनात में मजलूम बणजी तो वञे। इन मसलन के किए हल कंदो? इन्हे अहल बैत जे घर सां ताल्लुक रखंदड़ा ज़ैनुल आबिदीन सरदार जी हस्ती जेका तौक पाए, बेड़ियों पाए, गले में तौक पाए, पेरन में बेड़ियों पाए, हथन में जंजीर पाए, 100 मील सफर तो करे। अल्लाह ताकत एतरी दिनी थस जो इरादो करे त शाम ऐं कूफे जी नगरी उभी करे। इन्हे ई नस्ल मां सरदार इंदो बारी हुज्जत उन जी तलवार एतरी हलंदी जो वरी बशरियत के खैबर ऐं खंदक याद ईंदी। वो इन्हनि रविशुनि के हल कीअं कंदो? अहल बैत जो जेको भी हुबदार आ वो जेस ताईं मासूमीन जे सीरत के हल न कंदो तेस ताईं हिन दौर जे दलन सां मुंह ॾियण जी तव्हां में सघ पैदा कोन थींदी। तलवार खणण जे लाइ या सुलह करण जे लाइ, कड़ियूं पाइण जे लाइ या मेहदी इमाम जे सिपाही बणजी इनकलाब करण जे लाइ, सब खां पहिरियां त ज़रूरत इहा आहे त तोखे हालात समझ में त अचनि त हालात विढ़ण जा आहिनि या लिखण जा आहिनि। जिते हालात हुजनि लिखण जा ऐं उते रहबर खणी वेहे तलवार त पोइ मसलो हल थींदो। जिते हालात हुजनि तलवार जा उते रहबर खणी वेहे किताब पोइ मसलो हल थींदो। चवण छा थो चाहियां, यानी जेकॾहिं चाहियो था त शीयत सरबुलंद थींदी वधंदी हले त पोइ अॻियां उन्हनि खे रखो जेके दुश्मन जे चाल खे समझण जी ताक़त रखंदा हुजनि। बाक़ी जेकॾहिं आहे रुगो होड ज़िद पोइ इन ज़िद त अली अमीर खे सफ़े मैदान सफ़ीन मां बि वापसि कराए छॾियो। इमामत चवंदी रही त भले क़ुरान नेज़े ते आ, मां नात के क़ुरान थो चवां, तीर हलाए। लश्कर चवंदो रहियो न नेज़े ते क़ुरान असां न विढ़ंदासीं। इमामत थी चवे साज़िश, इमामत थी चवे ने ज़ाहिर क़ुरान के न ॾिस, पोयां मक़सद ॿियो आहे। दुनिया अली जे खिलाफ तलवारूं कड़ी बीह रही, न विढ़ंदासीं। जेके समझंदड़ हुया मसाले के उन माल के अशतर के वनी दाहूं कयनि, चई मौला के चओ मूंखे 2 मिंट जी मोहलत ॾे, मां बातिल जे ख़ैमे जूं रसियूं टोड़ण वारो आहियां। चई हिते मालिक माहौल बदिलजी वियो अथई, या रसियूं टोड़ या अली बचाए। मुठे सां पंहिंजो मथो फाड़े छॾे, चई हिन जाहिल क़ौम अलीअ जहिड़े इमाम खे विहारे छॾियो। कोई बि मसला कीअं हल थींदा? ज़ाहिर में तो क़ुरान हो, हेॾा इमामत पई चए त तीर हलाए। ए मोला क़ुरान सां विढ़ूं छा? अली अमीर तो जे क़ुरान सां नथा विढ़ूं, असां आया ई इन क़ुरान जी बका लाइ विढ़ण आहियूं। अगलो बातिल आहे, इन खे क़ुरान जी ख़बर हुजे हा त अली सां विढ़ण छो अचया। कहिड़े क़िस्म जो माहौल तो पियो हले? छा थो पियो हले? असांजे तशय्युअ जे अंदर छा था पिया कनि? ये कंहिंजी साज़िश आहे त हिकिड़ा हिकिड़नि खे चओ त तव्हां मलहंग आहियो, इन करे हलो मजलिस मां निकिरो ॿाहिरि।
ॿिया ॿियनि खे अचे चओ त छो जो तव्हां तकलीफ़ कंदा आहियो आलमनि जे पोयूं आहियो इन करे तव्हां ते लानत हुजे उन्हनि खे बि कढो शीयत मां ॿाहिरि पोइ हिकिड़ा मलंग थी निकिरी वञो हिकिड़ा आलमनि जा पैरोकार थी निकिरी वञो बाक़ी हुसैनी थींदो केरु ये कहिड़े क़िस्म जी साज़िश शुरू थी वई आहे असांजे ख़िलाफ़ ऐं असांजा सादा माण्हू आहिनि जिन खे ॻाल्हि सम्झ में अचे ई कोन थी हिकिड़ी शइ यादि रखी छॾियो जहिड़ा बि आहियो जीअं बि आहियो मौला महदीअ जो लश्कर आसमान तां न लहंदो इतां तव्हां मां ठहंदो मैं अगर जुमलो पढ़ी तो वञा गौर के मुंहिंजा बुजुर्ग वेठा आहियो हज़रत आका मौला सैयद शुहदा अलैहिस्सलातु वस्सलाम जन मुंहिंजो अबो अमा मुंहिंजा नस्ल क़ुर्बान इन सरदार जे क़दमनि जी खाक वञनि पिया करबला जे पासे मके खां सफ़र कयूं कसरे बनी मकातिल जी मंज़िल गाह ते मुंहिंजे आका मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकिड़ो ख़ैमो ॾिठो पुछा कनि केरु आहे चवनि साईं उबैदुल्लाह इब्न हुर्र जोफ़ी सैयद शुहदा अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजो पाण मौला जन मुबारक कदम खणी पंधु करे उबैदुल्लाह जे ख़ैमे ताईं विया अगर उबैदुल्लाह जे अंदर में टके बराबर को ईमान हुजे हानी त इहो इन महिल ई किरी पवे हा हुसैन मूं ॾे हली आयो पर ॻाल्हि सम्झ में न आयसि मौला जन वियसि घुराइनिसि मिलियसि उबैदुल्लाह सरदार करबला तो वञा वॾो नालो हो इस्लाम में उबैदुल्लाह इब्न हुर्र जोफ़ी करबला तो वञा जी ख़बर पई आका हलंदे मौला तव्हां लश्कर ई थोरड़ो आहे दुश्मन जो लश्कर इलाही आहे पक हुजे हा तव्हांजे फतह करण जी त हलां हा पर हाणे त हेॾां पक आहे त तव्हां शिकस्त खाईंदव तव्हां शहीद थी वेंदव नऊज़ बिल्लाह मौला फरमायसि उबैदुल्लाह हिकिड़ी ऑफर तो कयां जी मौला उबैदुल्लाह अगर करबला ताईं मूंसां गॾिजी हले मां हुसैन ज़मानत तो खणाए करबला में नी मुंहिंजे राह में कुसिजी वएं त अल्लाह जे दरगाह में ईअं पेश थींदे जीअं बच्चो माउ जे पेट मां धोपी निकिरंदो आहे सब ख़ताऊं माफ़ सब गुनाह माफ़ मुरसल तुंहिंजे इस्तक़बाल ते ईंदो मौला बच्चा नंढड़ा आहिनि अञा वण जो वापार आहे धंधा धाड़ियूं आहिनि ज़मीन आहे आका जन ॾिठो त ही हलण वारो न आहे मौला जन ख़ुदा हाफ़िज़ कयसि सरदार जन जीअं ने ख़ैमे खां थोरो दूर थिया त डोड़ंदो आहे मौला जे पोयां मौला मौला यब्न रसूलल्लाह फरज़ंद पैगंबर हा उबैदुल्लाह मौला मुंहिंजी हिकिड़ी आरज़ू आहे मौला फरमाइस चयो मौला मुंहिंजो जेको घोड़ो आहे न इहो असील अरब नस्ल जो घोड़ो आहे वॾो क़ीमती कमाल जो घोड़ो मौला इहो मुंहिंजे तरफ़ां तोहफ़ो क़बूल कयो हिदियो मौला फरमाइस न खपे सरदार वठो नी भलो घोड़ो तो मिलेव तव्हांजे कंहिं न कंहिं साहबीअ खे कमु ॾींदो जंग जे मैदान में कोई न कोई जर्नेल ने भले घोड़े ते चढ़ी करे पंज वार वधीक कंदो मौला वठो छो न हिदियो आहे छो न वरितो मौला इमाम हुसैन इहो हिदियो हाणे मैंने मुक़दमे जे करे ड्रिघो कमु नथो करणु चाहियां मुख़्तसर करण जे करे वेठा आहिनि ॿिया बि बुज़ुर्गार ज़ाकिरीन हज़रात मौला जा सुठा सुठा मदरखाना पढ़ण वारा मौला छो न वरितसि इहो करे वक़्तु मिलियो त कंहिं तव्हांजे इर्द गिर्द जे मजलिसुनि में इन जी वज़ाहत करे वेंदुमि जेको तारीख़ में जुमिला था मिलनि उहो रुॻो हिकिड़ो ही थो मिले इमाम हुसैन अलैहिस्सलाम तो चए मां हिदिया क़बूल उन्हनि जा कंदो आहियां जेके मूंखे हिदियो ॾियण खां पहिरियां पहिरियां पाण मुंहिंजा हुजनि जेको पाण ई मुंहिंजो कोन थियो आहे मां हुसैन खे ज़रूरत कहिड़ी आहे इन जे घोड़नि जी इन जे उठनि जी इन करे इंसान खे कोशिश करणु घुर्जे इमाम हुसैन तुंहिंजे न्याज़ जे देगिन जो तुंहिंजे चैन चैन लखनि जो मोहताज कोन्हे को
इमाम हुसैन के तुझे पैसन की काई जरूरत कोने का, मेहनत कर त तू हुसैन जो थी पर रुपयो दींदे त बे मान लांदे। अगर पाण ही हुसैन जो न थी सकियो त पियो करोड़ खर्च कर टको ही न ला। बार बार हिन मुहर्रम में कोशिश करे यो जुमलो पढ़ंदो तो रहा मुख्तलिफ जायन ते, यो असां तहां जे ज़मीरन जे बेदारी लाइ तो पढ़ा। गौर कयो, तहां ऐं असां सैयद शुहदा अलैहिस्सलाम सां ताल्लुक जोड़िया आहिनि मफ़ादन जे करे। हेडी लिस्ट खणी था हलूं, मौला हे दे, मौला हे दे, मौला हे दे। न्याज भी बिलफर्द कयूं था त दुआ था घुरायूं, मौलवी साहब को दुआ था घुरसई ताला न्याज ब्याज कयो आ, मालिक को कबूल करे, ने जे सदके में बरकतूं मिलन। कहिड़ियूं बरकतूं छा था घुरो, छा मिले? मिसाल कहिड़ी बरकत मिले? मिसाल अदा जे ज़मीन चिरे पा त चिरे पथे, अदा जे फसल जेको आहे तो मिसाल जे तौर ते मणुल हूंदो आहे त हाणे 2 मणुल आहे, अदा जे नौकरीअ में 17 ग्रेड ते आहे त 18 ते पुॼा, अदा जे पुट जी औलाद कोन्हे त अलाह से पुट हुजे। या बरकत नहीं या कभी बरकत है। ऐं मां तव्हां सभिनी बुजुर्गनि खां हिकिड़ो सवाल थो कयां, आका मौला सैयद शुहदा के मौलवी मदद गरीब खां वठी तव्हां सभिनी अमीर मोमिननि ताईं इज़त वारनि ताईं असां वधीक प्यारा आहियूं या हबीब बिन मज़ाहिर वधीक प्यारो हुअसि? केरु घणो प्यारो हुअसि? मौलवी मदद लाइ त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जहिड़ो को बि जुमिलो कोन्हे जहिड़ो हबीब लाइ आहे। सैयद शुहदा हज़रत हबीब के शहादत महिल पंहिंजे हंज में खणी मौला ते जुमिलो फरमायो, लिल्लाह दर्रुका या हबीब। इहो हज़रत हबीब जे क़ब्र ते ॿिन्ही पासनि खां अॼु बि लिखियो पियो आहे, सनद अथसि इमाम हुसैन जी ॾिनल। वञो जेके ज़ियारतुनि ते विया आहियो इन ज़री पाक मां गौर करे पढ़ी ॾिसंदा कयो, अॼु बि लिखियो पियो आहे, लिल्लाह दर्रुका या हबीब अंत तख्तमुल क़ुरान फी लैलतिन वाहिद। हबीब मां हुसैन गवाही तो ॾिया तो ते अल्लाह जूं रहमतूं पयूं लहनि, मां हुसैन तो ॾिसां त तूं ज़िंदगीअ में का अहिड़ी राति निंड ई न कई जंहिंमें पहिरियां क़ुरान पूरो न कयो हुजे, पोइ सुतो हुजे। हुसैनी थियण माना छा? हुसैन जो थियण माना छा? अंत तख्तमुल क़ुरान फी लैलतिन वाहिदा, हर रात कुरान खत्म कंदे हैं। बाद रिवायतुन में फी रकअतिन वाहिदा, तुझे हर नमाज जी रकअत में तू कुरान खत्म करे पो बी रकात पढ़ंदे। हाणे मां मुंहिंजे ख्याल अॻिते न पढ़ान न। अगर करबला खत लिखी हबीब के घुराए थी, हिकड़ा वेठा आहिनि उन्हनि खे इमाम तो चवे तू मुंहिंजो आहे ई कोन, हिकड़नि खे ॾीआ विसाए करे चए तो हलिया वञो, हिकड़नि ॾे आयल न आहिनि खत लिखी चए तो अचु तोखां सवा मुंहिंजी करबला कमाल ते नथी पुॼे। छा हो हबीब में, छा हो हबीब में? अंत तख्तमुल क़ुरान फी रकअतिन वाहिदा या फी लैलतिन वाहिदा। ये तो मानो करबला ही थे, रोको बस ये हवालन थे। मेहनत थी कपे मेहनत। ईदा के सैयद शुहदा के पाण विकणी ॾेई चुका। हजरत मुस्लिम इब्न औसजा जी उम्र मुबारक 80 साल जे लगभग। झूनड़ो कूफे में बीठो, बाजार में दुकान तां बीठो पे मेहंदी खरीदा करे, दाढ़ी अच्छी थी वई हस खिजाब करण जे लाइ। हजरत हबीब रे खत पहुतो, हजरत हबीब निकतो, जीअं बाजार में गुजरे पियो मुस्लिम ते नजर पियो, दुकान ते मुस्लिम इब्न औसजा बीठो आहे। हजरत हबीब चढ़ी वियो, वञी मुस्लिम जे हथ में हथ हयईं, मुस्लिम का ख़बर अथई कि छा थियो आहे? कि ज़हरा जो लाल करबला अची वियो आहे। ठीकु आहे साईं। हाणे हजरत मुस्लिम इब्न औसजा बि कूफे जो हो, बच्चा हस, ॿार हस, घरवारी हस, न्याणियूं हस, पुट हस।
घणी देर लगे सा दुकान खां घर वञण में उते जो उते हज़रत हबीब के चई हल चे काॾे चे करबला चे मेहंदी त ख़रीद कर इन में मिंट लगंदो है दुकानदार तोरे तो बीठो दाढ़ी के हिसाब कंदे चे छड मेहंदिन के मिंट भी देर न कर रहजी न वञा हुसैन जो बुधायो थी वरी हित पिया उतां ही हलियो मेहंदी भी ख़रीद न के हज़रत हबीब चन मेहंदी खण चई हाणे वरी जॾहिं हलऊं सरदार ॾे था त ॾाढ़ियूं वरी मेहंदिन सां ॾाढ़ियूं कबियूं छा हाणे खून सां रंगियूं घणा ॼणा असां अहिड़ा आहियूं हुसैन जा जेको कंडियारे खां ॻोठींदो हुजे ॿुढे लाशारीअ ॾे ऐं हिनखे रस्ते में कोई मिले ऐं चवेसि ते मां महदीअ जो ज़ुहूर थी वियो आहे मौला सॾु कयो आहे हल मिन्ना सॾनि यंसुरनी अच मुंहिंजे मदद ते ऐं मां चवां त ठीकु आहे इहे मायूं बायूं पाण मौला ॾे था हलूं मौला जा थी पियासीं त इन्हनि खे बि मौला पाण संभाले वठा थो घणा ॼणा अहिड़ा आहिनि ॻाल्हियूं किथे बीठियूं आहिनि असांखे वेढ़ाए नाड़ छा ते कयो अथनि हिकिड़ा था अचनि उहे फतवाऊं ॾेई था वञनि जेको तशहद में अली वल्ला नथो पढ़े उहो लानती आहे ॿिया था अचनि जेके चवनि था जेको पढ़े थो उहो लानती आहे ख़ुदा जी तव्हां ते लानत पवे तव्हांखे कंहिं चयो आहे त तव्हां इन्हनि झेड़नि में विढ़ंदा वठो दुश्मन जेको रुगो इन्हे करे तो असांखे मारींदो वते त हे हुसैनी आहे अज़ादार आहे मातमी आहे हुन वटि असांजी सुञाण ई आहे त असां मातमी आहियूं तूं वरी असांखे पाण में वेढ़ाईंदो तो वते त तशहद में पढ़े तो या नथो पढ़े हे कंहिंजूं सफ़ूं था कमज़ोर कयो हे तव्हां दुश्मन खे था ताक़तवर कयो या अलीअ वारनि खे था ताक़तवर कयो छो था मनो कयो अहिड़नि माण्हुनि खे कहिड़ी ज़रूरत आहे असांखे हिन दौर में इन्हनि ॻाल्हियुनि करण जी ऐं कंहिंखां पुछूं इहे मसाला माना इहा आज़ादी आहे त जंहिंखे वणे वञे ओ हुतां सारिन जो ॾिज छटे गोॾ बथी ऐं अचे त ॿुढे खां लाशारी में ऐलान करे ॿुधो हे जिन जिन पढ़ियो अथव दीन क़ुरान है नमाज़ी है तहज्जुदगुज़ार है परहेज़गार ये सब ईअं अथव टको ई न लहने अचो तव्हांखे मोहम्मद जो दीन मां थो ॿुधायां ऐं असां चऊं हासिम बिस्मिल्लाह तूं ॿुधाए को अकुल को ज़रे बराबर होश तव्हां पंहिंजे ॿारड़नि खे त मोकिलियो कंहिं अहिड़े वीचारे हारीअ मिसकीन ॾे चयोसि हिनखे अलिफ अंब बे भला त पढ़ाए छो नथा मोकिलियो चई न साईं जेको अलिफ अंब पढ़ियल हुजे सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सां गॾु बिस्मिल्लाह साईं जन सां इत्तेफ़ाक़ थियो मुंहिंजो हेॾे लाड़ जे साइड ते गॾु हुयासीं मजलिस ते ॿ चार ॻाल्हियूं हुते साईं पढ़ियूं मूंखे ॾाढियूं भलियूं बणियूं ज़ाकिर जो जंहिंखे उनवान थो मिले उन जो कमु आहे ज़ाकिरी करणु उन जो कमु ॿियो न आहे क़ुरान जे तफ़सीर ते ॻाल्हाए उहो जेको तफ़सीर पढ़ियल हुजे अगर सब पंहिंजे औकात में रहनि हिन मिंबर ते अचण वारा त फसाद शीयत में थिए ई न असां कंहिंखे बि हिते पाबंदी न थाणूं ज़िक्र हुसैन आहे कंहिंजे पीउ जी स्टेज न आहे जो कोई कंहिंखे चए तूं न पढ़ ज़िक्र मौला है लेकिन हर कोई पंहिंजे औकात में रहे जेके मालिक सुर ॾिनो आहे उहो अहल बैत जे क़सीदनि में माण्हुनि खे महज़ूज़ करे ए जॾहिं तूं क़ुरान जी तफ़सीर पढ़ियल ई न आहे तूं फ़िक़े आले मोहम्मद खां वाक़िफ़ ई न आहे तुंहिंजो कहिड़ो कमु आहे जो तूं सादिक जे फ़िक़े जूं फतवाऊं बीठो थो ॾिए
तू पंहिंजी ज़ाकिरी कर। जिन जी जिम्मेदारी अहल बैत जे तरफां दीन ॿुधाइण जी लॻल आहे उहे पाण ई ॿुधाईंदा, अहल बैत खे जवाब बि पाण ई ॾींदा। पर असां वटि थी वियो आहे कमु उबतो। जेको फ़िक़्ह पढ़ियल न आहे उहो तो चए त मां हितां बि फतवा ॾियां, जेके दीन जे दाल जी ख़बर न आहे उहो तो चए त माण्हू मुंहिंजी पोइवारी कनि। अहिड़ो मसइलो थींदो झेड़ो थींदो। हिते साईं खे कयो अथनि स्टेज सेक्रेटरी ऐं साईं हिते चवे त मुंहिंजी औकाती आहे त मां बानी आहियां। बानी बां खां वठी अचे चवंदो दादा ॻाल्हि ॿुध, तूं आहे स्टेज सेक्रेटरी जंहिंजो नालो मां मोकिलियां थो, तुंहिंजो कमु आहे हुनजो ऐलान करणु। पहिरियों अॻिते वधाईंदे कढियो हुत ॿाहिरि पियारींदो। ईअं थींदो आहे न। वॾा वॾा ज़ाकिर असां वटि गुज़रिया, वॾा वॾा मौला जा मदह ख़ान गुज़रिया। अल्लाह उन्हनि खे लख इज़तूं ॾिनियूं, रब उन्हनि जो नालो कयो हो। उहे तबलीग कंदा हुआ, हितां अचे माण्हुनि खे निमाज़ ॿुधाईंदा, माण्हुनि खे रोज़ो ॿुधाईंदा, हुसैन इब्न अली जी शरीयत ॿुधाईंदा, सादिक़ इमाम जी अचे फ़िक़्ह जा सुवाल ऐं मसाला ॿुधाईंदा, ऐं मसाइब बि अहिड़ो पढ़ंदा जो मोमिन रजिजी वेंदा। अॼुकल्ह छा थो हले? ॿ जुमिला तव्हांजी ख़िदमत में चई करे साईं बि अची, मुंहिंजो बुज़ुर्गवार बि आहे ऐं तव्हांजे ख़िदमत मां रुख़सती वठां। आका मौला सैयदु साजिदीन तलवार नहस, लश्कर नहस, हथन में जंजीर, पेरन में बेड़ियों, गले में तोक, पुफियूं साण, लेकिन वियो हो त लक़ब हुयसि कैदी बणियो थो वञे। जॾहिं मोटियो त दुनिया पई चए शाम जो फातिह थो अचे। कहिड़ी जंग विड़ियो, छा कयई, कहिड़ी तलवार हलाई मौला? मौला को यज़ीद जो हिकु सिपाही मारियो। ज़ाहिर में हिकु सिपाही जो भी गलो न वढियो, पर हकीकत में यज़ीद खां वठी यज़ीद जे टोटल नस्ल खे कटे मोटी आयो। छा कयई? ॾिसो, मां जेको पहिरियों मुक़दमे में जुमिलो अर्ज़ कयो 5 मिंटनि जे अंदरि समेटिया थो। मुदब्बिर रहबर हुआ, कमाल जो अॻवाणो हुआ, जेको दुश्मन जे चाल खे सम्झे त दुश्मन विढ़े काथां थो, ऐं को कम अहिड़ो कयो वञे जो दुश्मन जो मक़सद नाबूद थी वञे। इन खां वधीक को रहबर ॿियो थी ई नथो सघे। आका इहो कमु शाम जो माहौल छा हो? अमीरुल मोमिनीन के खिलाफ गुस्ताखी, मेंबरन ता मौला के खिलाफ बदजबानी, टक्के जा खरीद कयल यजीद जा रियालन वारा मुफ्ती, उन्हनि दरबारी मुल्लन के जीअं चवंदा हुआ तीअं भौंकंदा हुआ अहल बैत जे खिलाफ। मौला सजाद छा कयो? मौला जेको वॾो कमु कयो उहो तव्हां सां काथे था कयूं? तहां असांजे बुढ़े खान लाशारी जे जलसे में सब मौला ही बैठा आयो। उबती सुबती का मौलवी का गाल थी वई त भी बर्दाश्त करे वेंदो, चवंदो हुआ मौला या हुसैन या ज़बान त हेरी थी वेंदी आ। पर सज्जाद के जेको मजमू मिलियो हो नी, सब शामी, सब अहल बैत जे बुग़्ज़ में पलियल हाकिम यजीद जड़ो कमीनो, अहिड़े मजमे में हक़ बयान करण इहा इमामत जी जुर्रत है। जिता आगाज़ तक पंहिंजे बाबे अमीरुल मोमिनीन जे तारुफ जो उन ॿ जुमला तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करे ऐं साईं खे स्टेज ॾियां। अना इब्नुल लज़ी मन ज़रब खरातीमल ख़ल्क़ हत्ता क़ालू ला इलाहा इल्लल्लाह। खरातीम ज़बान अरबी में खुरतूम जी जमा हुआ। खुरतूम अरबी में चइबो आहे हाथीअ जे सूंड खे। अच्छा मौला भला को उते यजीद जे दरबार में हाथियूं वेठियूं हुजा, उते उतां जे माण्हुनि शामिन खे का सूंड हुई जा, होया न त नक न तव्हां सां जहिड़ा। पोइ मौला इन्हनि जे लाइ सूंड जो लफ़्ज़ छो इस्तेमालु कयो? ज़बान अरबी में सूंड किनायो आहे, इशारो आहे तकब्बुर, गुरूर, वॾाईअ जो। जंहिंजी कंहिं ते अखी न ॿुॾंदी हुजे, सभु कुझु पाण खे मोतबर सम्झंदो हुजे। ऐं इन्हनि अरब मुशरिकनि वटि अहिड़ा माण्हू हुया, अतबा जहिड़ा, शैबा जहिड़ा,
ता पढ़ी ॾिसो जंग बदर जॾहिं ये कमीना बहई आया जंग में ऐं मुरसल आज़म हेॾां हिकिड़ो औस जो सरदार मोकिलियो ॿियो खज़रज जो सरदार मोकिलियो त हिन नबी खे ॾिसी करे चयो हाणे हे मोकिलिया थी अंसारी असां सां विढ़ण जे लाइ हे बि के असांजा कुफ आहिनि हिननि खे मारियूं त माण्हू चवंदा मख मारे आयो जे हिननि जे हथऊं मरूं त माण्हू चवंदा मच्छर खां मरी आयो जे मारियूं त बि ज़लील मरूं त बि ज़लील हे असांजे विढ़ण जहिड़ा न आहिनि वापसि कर सरदार उहे ॿई वापसि कया पोइ वरी सरदार हज़रत हमज़ा खे मोकिलियो हज़रत हमज़ा रीश सफ़ेदो उन सां गॾु अली अमीर मोकिलियईं जंहिंजी उमिरि ई 23 साल आई हाणे ये वॾा जर्नल हा न मुशरिकनि जा जेके ललकारे आया हा बदर में ऐं मुबारिज़ पिया तलब कनि मुक़ाबले में मुरसल आज़म हिननि खे मोकिले चयो हाणे ॾियो ख़बर चई न हे कुफ आहिनि हे कुफ आहिनि जुमलो ॿुधो मौला जो यज़ीद जी दरबार में यज़ीद जी ऐं इहे ॿई इत्तिफ़ाक़न यज़ीद जे नसुल में हिननि जा मामा अतबा शैबा ये ॿई यज़ीद जे पीउ जा मामा हाकिम यज़ीद माण्हू यज़ीद जा बीठा आहिनि सिपाही सभु यज़ीद जा मजमो टटल यज़ीद जो सजाद कड़ियुनि में मौला तो फरमाया अना बिनुल लदी मन ज़रब खराउती मल खल्क हत्ता क़ालू ला इलाहा इल्लल्लाह ओ दरबारियो ओ शामियो मां उन अली जो फर्ज़ंद आया जंहिं वॾनि वॾनि मग़रूरनि जा नक एतिरा मिटीअ में रगड़िया जो उन्हनि खे मजबूर कयई ला इलाहा पढ़ण ते अच्छा जेकॾहिं असां अहिड़े अलीअ जा पोइ लॻायूं अगरि असां अहिड़े इमाम जा पोइ लॻायूं पोइ मां चवां त उनखे शियो सॾाइण जो हक़ कोन्हे जेको अॼु जे जाबरनि जे नक खे मिटीअ में रहण जी ताक़त न रखंदो हुजे असांजो शान इहो आहे दुनिया ड्रिजे तागूत अहल बैत वारन कादो अना बिनुल लदी मन ज़रब खराउती मल खल्क एतिरा त इन्हनि जे सूंभनि खे मुंहिंजे बाबे धक आया जो हत्ता क़ालू ला इलाहा इल्लल्लाह मजबूर थिया त ला इलाहा पढ़ण खां सवा जान न बची सघंदी कंहिंखे पियो इमाम चवे ॾिसो हिकिड़नि त ला इलाहा पढ़ियो ई कोन नी जेके बदर में मरी विया उहे त मरी विया जेके अली जे तलवार मां गुज़री विया उहे त जहन्नमी वासिल थी विया उन्हनि त ला इलाहा पढ़ियो ई कोन नी उस्ताद बख्शली मौला कंहिंखे बि दरबार में बि यज़ीद जा मुखातब थी करे चवे मुंहिंजे बाबे एतिरो ज़लील कयनि जो मजबूर थिया ला इलाहा पढ़ण खां सवाइ जान न पई बचेनि जहिड़ो कि मुंहिंजो मौला पियो चए फतेह मक्का खे यादि कर बस ख़त्म हिकिड़ो जुमलो अॻिते हलो अना बिनुल लदी मन लम युशरिक बिल्लाह तरफत ऐन ए शामियो मां सज्जाद ने अलीअ जो फर्ज़ंद आहियां जंहिं अखि छिंभण जेतिरो बि शिरक कयो ई न चालीहनि सालनि जे मुशरिकनि जा वतो था उन मुवाहिद सां मुक़ाबला कराईंदा जेको पैदाइश खां ई सजदा कंदो आयो अनबनु ताजिल बुकाइन अल्लाह मौला तो फरमाए जंहिंजी शुजाअत खे ॾिस त वॾा वॾा मग़रूर लेथड़ा आहिनि जंहिंजे तौहीद खे ॾिस त अखि छिंभण जेतिरो शिरक न कई वरी जे उन जे मेहराब ऐं मुसल्ले खे ॾिस त ताजिल बुकाइन खालिक जे दरगाह में जीअं मुंहिंजो बाबो अली गिड़गिड़ाए रुनो ईअं त कोई बशरियत में रुनो ई कोन ये ॿ पर आहिनि मुंहिंजा साईं मुंहिंजो आख़िरी जुमिलो ये ॿ पर आहिनि इंसान जे परवाज़ दुश्मन जे मुक़ाबले में जिहादे राहे हुसैन में
एतिरो मज़बूत हुज जो तागूत तोखां कंबे, इबादत ऐं महराब में वरी एतिरो कमज़ोर हुज तुंहिंजूं उहे कूकूं अचनि जो ख़ालिक तोखां सुवाल करे बंदा छो थो एतिरो रोंदो वठे। ऐं इहे ई ॿई पर रहा आबिद इमाम वटि। जिते गुफ़्तगूअ जो टाइम आयो त उते यज़ीद जी दरबार लोॾी, ऐं जिते वरी सजदनि जो टाइम आयो त खाली पुठी उठ जे थूहन ते बि चवंदो पियो वञे, इलाही व रब्बी मन ली गैरुक, ओ मुंहिंजा करीम अल्लाह सजाद जो तोखां सवा ॿियो आहे के। गफ़लत न कयो, हिकु पासो छॾींदव रहिजी वेंदव। जाते हुसैनियत जे इश्क में कुसण लाइ तैयार आयो, उते इन ही हुसैन बिन अली जे बाबे जे इश्क में तोखां मुसलो छुटण न घुर्जे। हिकड़ी रवायत मसाहिब जी साईं भलो मसाहिब खाना सिर्फ इबादत में शिरकत लाइ। माहौल बदलियुस, आबिद मौला जे खुतबे को शामिन जे दिलियुनि खे एॾो झंझोड़ियो जो ये शामी जॾहिं घरनि में मोटिया त पंहिंजे माइनि वटि कूकू कंदा विया, लुटिजी वियासीं, बर्बाद थी वियासीं, हशर बि वियो, क़बर बि वई। माइनि चयो छा थियो त वञा जशन ई पूरो कोन थियो, ॾींहुं पूरो कोन थियो, न वावेला कंदा आया आहियो। चयो कोठनि तां चढ़ी जिन खे तव्हां पथर हणी आयूं आहियो, उन बाग़ीअ जूं भेनरूं चई करे उहे बाग़ीअ जूं न हुआ मुहम्मद जूं धीअरूं। चई हे त असांखे चवनि पिया त असां बेदीन मारे आयासीं, हे त असांखे चवनि पिया त दीन में इख़्तिलाफ़ करण आयो, असां उनखे मारे आयासीं। चयो हे इहो ई पियो चए यज़ीद हरामी हो क़ैदी, हाणे ॾसियो आहे त हो मुहम्मद जो नवासो। जिन धीउनि खे तव्हां पत्थर हयां अथसि नी, उहे ज़हरा जूं धीअूं। माहौल बिगड़ियुस, मंगर मशवरा कूड़ा गोड़ा गाड़े आबिद इमाम खे घुराई। सजाद जेको चवे ॾियां तुंहिंजा क़ैद आज़ाद, पुफियूं वठी मदीने वई। रोई रोई मौला चयसि यज़ीद तूं छा ॾेई छा ॾींदे? चई मां अधु धरतीअ जो हाकिम आहियां, चई तूं सॼी धरती मूंखे ॾेई छॾ, मुंहिंजी सकीना त मोटी कोन आई। यज़ीद तूं छा ॾेई छा ॾींदे? तू माल ॾींदे, मता ॾींदे, तू दुनिया ॾींदे नी, तू मुंहिंजो हुसैन जहिड़ो बाबो त कोन मोटाए ॾींदे। वसयअलमु الذين ظلموا أي منقلب ينقلبون अला लअनतुल्लाह। केवल क़ैदिन खे जॾहिं न आज़ादीअ जी ख़बर मिलंदी आहे त रहाई मिली वई त दस्तूर आहे, उहे क़ैदी इंतज़ार कंदा आहिनि। घर वारा आया, माइट आया हूंदा, बच्चा आया हूंदा, दोस्त आया हूंदा, हेॾे ॾिसंदा आहिनि होॾे ॾिसंदा आहिनि, सुठा कपिड़ा पाया, हाणे हितां मां रवानो थींदुसि। सजाद मौला खे जॾहिं दरबार में हिन इहा ख़बर ॾिनी, मौला दरबार जे दर ते बीह करे हर सॼे पिया ॾिसनि, हर खॿे पिया ॾिसनि। जॾहिं कोई अज़ीज़ नज़र न आयुसि, रोंदो पुफीअ वटि आयो, अम्मा मदीने हलो। हालाल मदीने हलंदमि, शर्त आहे लुट जो सामान मोटाए ॾे। अम्मा चवे तो कोई का शइ कोई खणी वियो, का शइ कोई खणी वियो। चई लाल सभु छॾण लाइ तयारु आहियांसि, पर मां ज़ैनब जो शर्त आहे, चयसि मूंखे उहो चोलो भाउ जो ॾे जंहिं ते तीर हलिया। अम्मा इहो चोलो छा कंदव? अम्मा हुन में त हज़ारे ज़ख़्म लॻल आहे, नेज़नि जूं नोकूं लॻल हो, तलवारुनि जा घाव लॻल आहे, बाबे जे खून सां भरियल हो। लाल ओने टोने बाबे उन मुंहिंजे भाउ जे चोले में मुंहिंजे अम्मा जूं यादूं आहिनि, हुन में सॻा उहे हुआ जेका अम्मा पाण सिबी वई। ऐं मां अम्मा जी इहा निशानी मोटाइण थी चाहियां। जॾहिं क़ब्र बतूल ते वेंदमि, उते वञी अर्ज़ु कंदीमांसि, अम्मा भाउ त हाणे न सघी आया आहे, अम्मा ये चोलो वापस खड़ी आई है।